ॾाढी हिकिड़ी अद्भुत घटना थी तव्हांखे ॿुधाई आहे असां। गुरु नानक देव महाराजन भाई बाला भाई मर्दाना जी यात्रा पिया कनि। जीवन भर इन्हनि संतनि यात्राऊं कयूं। बाबा श्रीचंद साहिब जी, गुरु नानक देव महाराजन। त यात्रा कंदे कंदे हिकु स्थान आयो, अनाज जी मंडी। अनाज मंडी थींदी आहे न, किराने जा दुकान, अन्न जा दुकान। उते वॾो हिकिड़ो दुकान हो अनाज जो। उते सौंठ, चांवर, कणक, दाल आदि सभु बोरा भरियल पिया। हिकिड़ो ॿकर उते अची पियो वञे, अची करे उहो सिधो उन में बोरे में मुंहुं पियो विझे। सेठ जेको वेठो गद्दीअ ते, उन हकलियईं, थोरो पासे थियो। वरी सेठ जी नज़र एॾे थी, वरी उहो आयो, बोरे में अची मुंहुं विधई, सिधो उनखे डंडे सां हकलियईं, भॼी वञे। वरी टियों बार आयो, चोथों बार आयो, और जो अची उन मुंहुं विधो उन में बोरे में, त जेको सेठ हुयो दुकानदार, उन जे ॾाड़ीअ खां पकिड़े करे वारनि खां ऐं ठकाठक उनखे डंडा हणणु लॻो। इहो ॾिसी करे गुरु नानक देव महाराजन खिली वेठा। भाई मर्दाना चवण लॻा, सतगुरु उन वीचारे खे डंडा था पवनि, तव्हां खिलो था। भाई बाला चयो त मर्दाना, संतनि जो महात्माउनि जो खिलण बि कंहिं राज में भरियल हूंदो आहे। तूं जेको ॾिसे थो उहो सतगुरु नथा ॾिसनि, काई ॻाल्हि हूंदी। अच्छा सतगुरु, तव्हां ॿुधायो, तव्हां छो खिली वेठो? तॾहिं गुरु नानक देव महाराजन चवण लॻा त भाई मर्दाना, तूं जेको ॾिसे थो, हाणे जो तूं फल ॾिसी रहियो आहे, मां हिन जे पोइते जनम में हली हुयुमि। हे जेको ॿकर जे जूण में तूं ॾिसे थो पियो, हे जेको जानवर आहे, ऐं इनखे जेको सेठ दुकानदार डंडा थो हणे, हे जेको ॿकर आहे, इहो ई पिछले जन्म में हिन दुकान जो मालिक हूंदो, सेठ। ऐं जेको सेठ आहे, हिन जो पुटु हूंदो हो। उहो पुटु पंहिंजे पीउ खे नथो सुञाणे सघे, पर मां त सुञाणा थो। इन करे खिल अची वई। और खिल इन करे आई, डंडा हणण जे करे न आई, खिल इन करे आई त हे जीवन भर हिकदमि पंहिंजे कुर्सीअ ते ॼमियल वेठो हूंदो। जीवन भर इन ई दुकान ते वेही करे इन आसक्ति रखी पैसा कमाया। वीचारा इन जा मित्र सत्संगी संत चवंदा रहंदा हुआ, कॾहिं त समय कढ भाई, हाँ 23 कलाक तुंहिंजा कलाक त कढ, अची करे भॼन कर, अच प्रभुअ जे गोद में वेह, अची वैकुंठ जे द्वार हल, सत्संग कर। पर ही न मञींदो हो, ही न मञींदो हो। हा हा चवंदो, बहाना कंदो। जीवन भर मरंदे मरंदे बि जेॾी महिल अंतिम इन जा प्राण निकिता त ध्यानु दुकान में ई हली वियो। तॾहिं हिन दुकान जे आस पास ई जनम वरितो आहे। हे पागल अॼु बि दुकान खे पंहिंजो थो सम्झे, तॾहिं हली थो अचे, बोरे में मुंहुं थो विझे पियो, पर अॼु बि उनखे मार थी मिले। मार उतो ई थी मिले जेको इन जो पुटु हुयो। ॿुधायो केरु सम्झी सघंदो? गहना कर्मणो गति। इन करे त भॻवान अहिड़ा रिवाज रखिया आहिनि कि अंतिम समय पुट ई पिता जी चिता खे आग लॻाईंदो आहे। चओ हरे राम।